अस्सलामुअलैकुम दोस्तों। अॼु असां नंगरपार्कर जी ॻोठ अल्लाह बचायो समूह थी सघे थो बाबा साईं मोहम्मद ईसा। हाणे मुख़्तसर तव्हां पंहिंजे ख़ानदान जे बारे में ही ॻोठ कॾहिं आगाह थियो ऐं पंहिंजे ख़ानदानी पसमंज़र जे बारे में ॿुधायो। ये ॻोठ असल में जीअं असां ॿुधंदा अचूं पिया वॾनि खे असां ॿुधंदा त असांजो जेको वॾो जेको लॾे जी वेठो उहो टंडे मोहम्मद खान लाखाड़ ॻायो हुजे। टंडो मोहम्मद खान में इलाइक़ो लाखाड़ या लाखाड़ इलाइक़ो ऐं अॼु बि उते असांजा माइट वेठा आहिनि जी। ऐं उहो अॻे माल सां ईंदा वेंदा हुआ माण्हू इहो 400-500 साल अॻु में आयो। माना 3-4 सदी पुराणी ॻाल्हि थो ॿुधाई। पुराणी ॻाल्हि आहे। हा। तंहिंखां पोइ हिते अचण खां पोइ उन्हनि मां ई जेको इहो असांजा जेके समाज जेके बि वेठा आहिनि 4-5 ॻोठ लूणियूं आहे डाभो आहे या मालसरियूं आहे। लूणियो मालसरियो डाभो ऐं सोभारो इन्हनि जो वॾो करो जेको पहिरीं हिते जी शिफ्ट थी वेठो। हाणे उन जी साईं कोई कंफर्म या रिपोर्ट एतिरी माने ख़बर कोन आहे। हा हा। पर माना उन ई मज़ा आहे समूह जी ॿुधो आहे त उन ई मज़ा ई जेको ॻोठ आहिनि जेके माण्हू वधिया या वधिया उन हिकिड़े मज़े थिया वञे उन जो भला पोइ जेको जंहिंजी पीढ़ी तोखे यादि हुजे जंहिं मां वधिया उन खां ॿिए 3 नंबर ते बराबरि पर असल में असीं जेके हिन पाड़े में वेठा आहियूं जेके हिन में असांखे चवंदा आहिनि अबलाणी असांजो वॾो जेको हुन नालो अबुल हुयो। पोइ इहे ॻाल्हि वेठी आहे हा अबुल मज़ा त उहे 5 या 7 भाउ जेको उहे लॾे वञी पोइ वरी अलॻि अलॻि थी वेठा आहिनि ॻोठनि में। पोइ उन मज़ा वरी असांजो जेको ख़ानदान आहे हाजी ईसा खां पोइ जेके ॾाॾे वारा 4-5 अबुल खां हेठि केरु अबुल खां हेठि उन्हनि जी एतिरी कंफर्म कोन्हे मुंहुं जी ऐं पर असांजो जेको पड़ ॾाॾो उनजो नालो हाजी ईसा। पड़ ॾाॾे नालो हाजी ईसा ऐं उनजा 5 पुट हुया। नाला हुन वटि हाजी अली मोहम्मद जेको साईं 1952 में तक़रीबन टीचर थी रहियो। हा तॾहिं हूंदो फाइनल पास सिंधी फाइनल पास हूंदो ऐं नंगर जेको स्कूल हुयो प्राइमरी स्कूल घटि हूंदा हुआ तक़रीबन 2 या 3 स्कूल हुआ नंगर पूरे तालुके में हुया। हुनमें 1952 में हिते ई टीचर मुक़ररु थियो ऐं जेको पुराणो पार्कर नाले किताबु आहे इहा तारीख़ी ॻाल्हि ॿुधाई माना पुराणो पार्कर जेको मंगाराम जो लिखियलु आहे। जी हा उनमें हाजी अली मोहम्मद जो ज़िक्र थियल आहे छो त हाजी अली मोहम्मद उनखां अॻु में त टीचर हो मंगाराम हुजा बि मुंहिंजे ख़्याल में पोइ टीचर उतां बदिली थी उते आयो ऐं हिननि जेका बि मालूमात जेका हुन अंदरि लिखियलु आहे जेका बि गॾु कयूं उहो हिननि गॾु कई उते गॾी करे। ऐं तंहिंखां पोइ 2 नंबर ते हो मुंहिंजो ॾाॾो हाजी अलावत आयो जी जेको रिटायर डीओ थी रिटायर थियो ऐं उनखां नंढो ॿियो हाजी अब्दुल रज़ाक हुयो ऐं उनखां नंढा बि 2 पुट हुया हिकिड़ो टीचर हुयो हिकिड़ो टीचर कोन हुयो जान मोहम्मद नालो उहो बि टीचर थी ऐं उहो जवानी में गुज़ारियो ऐं उनखां पोइ जेको आहे हेठि जेको असांजो ॿियो ख़ानदान आहे ऐं उनमें काफ़ी सारा सभई हींअर गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि। न ॿिया जेके पाण थो ॿुधाए मिसाल जे 4 ॻोठ ॿुधाए 3 ॻोठ जा वॾा हूंदी काको ॿाहिरि जी ॻाल्हि थी अचे काको भारो सदी जो 100 साल जो माण्हू हो तॾहिं काके भारो ॿिया जेके वॾा काको भारो वॾो ज़मीनदार हो मशहूरु तर्जो मशहूरु ज़मीनदार हुयो ऐं सफ़ा माना सादगी पसंदि माण्हू हुयो महिमान नवाज़ ऐं ॿियो वॾेरो ख़ैरमोहन समूह हुयो उहो बि मोहती माण्हू ऐं तक़रीबन उथी वेठी वारो माण्हू हुयो ऐं लूणीअ जा समा आया ऐं लाठी ॾोबो आहे। तंहिंखां पोइ मालसरीअ वारा आहिनि नाशाद वारा आहिनि ऐं वरी मालसरीअ सलीम समूह आहे डॉक्टर अलाह नवाज़ समूह तव्हां शायदि ॿुधो हूंदो मालसरीअ सलीम जो आहे जेको इहो तहज़ीब जो CEO आहे जी हा इहो मालसरीअ सलीम जो आहे ऐं ॿियो नाशाद तव्हां चङी तरह सुञाणंदा हूंदा माण्हू हुयो ऐं काके जीअ वारा इहे त बि माइट आहिनि पंहिंजा माशाअल्लाह ऐं पोइ हिते तव्हांजा जेके माल मता हिते माना नंगर में रहो था हिते ॿधियूं भरियूं आहिनि ऐं पाणी वसकार भरा मालवंद माण्हू हिते कीअं आहिनि वॾनि जा माल केतिरा हुआ माल त ॿुधी था सची ॻाल्हि माल मता में कहिड़ा मशहूरु आहे वधीक हुआ माल मता साईं हर ॾींहुं मालो हा हर हिकु तक़रीबन जेके बि हुआ सभिनी पंहिंजे माल मता वारा ऐं पंहिंजी वारा हुआ सभई ढगियूं घणे भागे ढगियूं हूंदियूं ऐं ढगियुनि जो वापार बि कंदा हुआ उन ई दौर में शुरू में जेके वॾा हुआ इहे माना वापार असांखे माना अॻु में वेंदा हुआ इंडिया में जेके ख़ासि वापारी हुआ लॻंदा काको भारो हुयो या असांजो वॾो जेको पड़ ॾाॾो हाजी ईसा उहो बि हो ऐं उनखां सवाइ ॿिया बि जाम हुआ जेके हूंदा हुआ ऐं तक़रीबन गुज़र सफ़र सॼो या ॿियो टोड़नि जो रहणी खणी मां सां ई तक़रीबन हुई ऐं हीअ पाड़े वारा जेके सुंदर वारा ही काको मोहम्मद सुलेमान वारा जेके वलीमंद जेको आहे साईं इंस्पेक्टर राजड़ वारा इन जो जेको वालिद हो सुलेमान नालो इहो वॾो वापारी हो ऐं कंहिं ज़माने में 50 साल पहिरीं असांखे यादि थो पए त मोमिन दल हिकिड़ो सॾिबो उहो बि हिन तरह जो माण्हू हो इहो बि वॾो वापारी हो इहे सिंध वारे पासे ईंदा
तव्हां ॿुधायो कि ही वरी हिन हिंदुस्तान वारे पासे ही कच्छ वारे पासे इन पासे माल मतिलबु कमी हुआ जॾहिं 1970 वारी ॻाल्हि में हेॾा हिन पासे वेंदा हुआ पार्टीशन खां पहिरीं जॾहिं गॾियल ॻाल्हि हा गॾियल जॾहिं हिंदुस्तान पाकिस्तान हिकु हुआ तॾहिं माण्हू तक़रीबन वापार सां हिसाब ते वेंदा हुआ ऐं सलेमान सां गॾु असांजो परॾारो जेको हाजी ईसा इहो माना तक़रीबन ॿई गॾु वेंदा हुआ ऐं उन खां पोइ जेको आहे जॾहिं इहो पाकिस्तान अलॻि थियो या इंडिया अलॻि थी विया अलॻि ॿ मुल्क थिया उते कहिड़ा शहर आहे जिन मिसाल हिकु कच्छ हुआ हिकु गुजरात आहे किथे किथे माल खणी वेंदा हुआ हीअ तक़रीबन अहमदाबाद वेंदा हुआ अहमदाबाद ऐं तंहिंखां पोइ जेको आहे सो पोइ नवाबशाह खां वेंदा हुआ माल पोइ जीअं नवाबशाह वेंदा हुआ तक़रीबन ढगनि ते वापारु कंदा हुआ इहे ऐं अहिड़ा काफ़ी सारा ॿिया बि माण्हू हूंदा जंहिंजा मूंखे नाला यादि कोन्हनि माना अव्हां जेके पाड़नि खे रुॻो था बसि हिकु त तव्हांजो थियो अबलाणी ऐं ॿिया जेके हिननि जो ॿिया जेके पाड़ा आहिनि इन्हनि पाड़नि जो रिवाज़ आहे उन्हनि में कहिड़ा अहम माण्हू थी गुज़रिया ॿियो भारो पाड़ो भारे वारो ऐं हू पासे में खैरवा पाड़ो हीअ बि ॾाढे जा वेझा कज़न ई आहिनि सही माना असीं हिकिड़ा ई थी विया गॾु थी विया पोइ ही तव्हांखे समय जा फोटो वोटो तव्हांजे वॾनि सां गॾु जेका समन जी जेका तंज़ीम वग़ैरह आहे इन खे किथे गॾियल तौर ते सॼी सिंध में तव्हांजो उन्हनि सां मिसाल समात जेको समात मल्हाइण पर रहिया न जी जी त इन्हनि सां मथे कीअं लिंक हुनजो रहे थो ऐं हिन समन जी जेका तंज़ीम आहे उनजी अव्हां सां पाण मुंसलिक कहिड़ी आहे कहिड़े नमूने सां आहे कीअं हुनजी का गॾिजाणी कीअं हुनजी कोऑर्डिनेशन आहे असल में हिन जो तंज़ीम असांजे तक़रीबन 2008 खां पोइ जेको बुनियादु हुयो 2008 खां पोइ अॻु में बि हुई का तंज़ीम ठीकु आहे न शायदि तॾहिं बि इहो मीटिंग वग़ैरह गॾु कयूं या जेको आहे उन खां पोइ 2008 में जेको थियो उन्हनि में जेके बि समान बिरादरी आहे उन्हनि गॾिजी करे जेको हिते पॻियो ॾाढा हाशिम गॾिजी जेको इहो ॾाढे हाशिम जी पगाई समन जी सॼी सिंध जे हवाले सां सॼी सिंध जे हवाले सां तंहिंखां पोइ ॾाढे हाशिम गुज़ारियो उन खां पोइ वरी जेको हुनजो पुटु आहे थियो डॉक्टर जावेद हाणे उन ते पग आहे सादार जी ऐं तंहिंखां पोइ हाणे ॿी तंज़ीम बि ठहियलु आहे समय एसोसिएशन समय उन जा जेको हिनजो सदर बि तालुकी सदर या विंगूं ठहियलु आहिनि अलॻि अलॻि जेके उन हिसाब सां ॿियो रूहानी तरीक़े सां ॾिसो हिकु हाणे टीसी पागार जा ॿई आहिनि होशियार जा अव्हांजा जेके समान उहो रूहानी तौर सां इहे कहिड़ा मुर्शिदनि सां सरंदी जा सरंदी जा के मटायर वारे सरंदी जा आहिनि ऐं के वरी साईं अयूब जा सरंदी जा आहिनि इन सां मुर्शिद असां तक़रीबन असांजे ॻोठ में आहिनि हिकिड़ा आहिनि मटायर जा घुरी आहिनि मटायर जा ऐं ॿिया अयूब जा हाणे जेको नए नमूने सां तव्हां ॿनी वारो कयो भाई त तव्हांखे माल घणा था ॾियनि इहो तव्हांजी महिमान आवाज़ आहे ॿियो तव्हांखे जंहिं नमूने सां तव्हां फार्मिंग कयो था ऐं वरी पंहिंजो जेको ट्यूबवेल सिस्टम हलाए करे इहो नए नमूने सां तव्हां फ़सुलु कीअं कंदा ऐं असल में हाणे हिते जेको वारिस ज़मीन आहे तक़रीबन तव्हां ॾिठो आहे हा नंगर में वारिस पाणी हेठि वेझो आहे पाणी हेठि वेझो आहे दर जो पाणी जेको असां तक़रीबन 15 खां 20 फुट ते वेझो पाणी आहे वेझो मिठो पाणी मिठो बि आहे हाणे उन हिसाब सां ॾिसंदा आहियूं बनी जेकॾहिं मिटी वारी सुठी बनी आहे बनी त 30 एकड़ 40 एकड़ हूंदी आहे पर हुनमें मिटी वारी बनी तक़रीबन 3 एकड़ या 4 एकड़ मस्तु थींदी आहे पोइ हुन मिटी वारी पाणी जेको आहे उहो हूंदी आहे जे आबादी जे हिसाब सां सुठी हूंदी आहे जेके इहे फसल पोखींदा हिन में मिर्च पोखींदा आहियूं ऐं उनखां सवाइ बसर बि पोखींदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ भाॼियूं बि पोखींदा आहियूं कणक बि पोखींदा आहियूं पर तक़रीबन मिर्च ऐं बसर जी पोखी वधीक कंदा आहियूं थर जेके वारिया सुठी आहे पर जॾहिं असां कासबे खे ॾिसूं था कासबे में असां 10 साल अचूं पिया उते कासबे में पोखूं अनाज बाग बागीचा अहिड़े नमूने सां नंगर जो ई करो हिते भेटूं नंढियूं आहिनि हिते पाणी हींअर मिठो आहे जेकॾहिं गवर्नमेंट सपोर्ट करे सघे हिन सां रोड रस्ता सहूलियत हुजनि ऐं पाणी हेठि मथे वधाइण त हीउ इलाइक़ो सुठो सुठो आबाद थी सघे थो उहो बरसाति जो पाणी त ईअं ई आहे मालमत आहे पर इहे हुकूमती सतह ते केतिरी कोशिशूं थियूं आहिनि पोइ अहिड़ी का शइ आहे कुझु बि कोन्हे साईं हीअ जेके कुझु हीअं तव्हां ॾिसो पिया जे पार्कर में आहिनि या खणी हिते आहिनि हीअ माण्हू पंहिंजी मदद त पाण कयो अञा पार्कर में हीअं थोरो वधीक फ़ाइदो वधीक त डेम ठहिया आहिनि जेको पाणी जबल मां लहंदो उहो वेंदो हलो कच्छ रण निकिरी वेंदो ऐं उहो पाणी कंहिं इस्तेमाल में कोन ईंदो हाणे जेको नंढा नंढा डेम जेके ठहिया आहिनि उनजे करे पाणी जेको स्टॉक थिए थो ऐं उन मज़ा ई जेको आहे सो तक़रीबन सैलाब जो हुते पाणी हूंदो आहे उनजे करे पार्कर खे वॾो फ़ाइदो थियो आहे इन डेमनि ठहण जे करे इहे डेम चओ न टुटी विया आहिनि मज़बूत कोन्हे घणा डेम आहिनि भला करूंघर जे उसे पासे घणा डेम आहिनि डेम तक़रीबन पंहिंजो राणपुर डेम आहे वॾो डेम आहे ऐं ओरिया बोडेसर ठहियो पियो तला आहे जेको हाणे थोरो वॾो करे ठाहे ॾिनो आहे ऐं अॻियां तव्हां वरी वेंदा हुते घंटियारी जो डेम बि आहे जी आहे ऐं हितां खां वीरा पासे में सांगा ढंढ आहे सांगा ढंढ कुदरती ढंढ आहे इहो डेम कोन ॿुधायो हिते हिन खां तव्हां अॻिते थोरो वेंदा वादड़ाई रोड मथे आहे पासे में उते बि डेम आहे हाणे हुनजे पासे में पोखी थिए बि जेके ॿिया फसल जीअं फार्मिंग तक़रीबन इहो मिर्च या बसर या इहे जेके आहिनि शयूं पोखाणे वञनि पियो न त पार्कर में सिर्फ़ु इहो जेके आबादी थींदियूं बसर थींदियूं उहे हूंदियूं
ये जो इंडिया का नदी वही थी वजन इन बवास का जो इंडिया का नदी वही थी मिसाल भटियाणी है ये इंडिया को वेज ही कारुंगर जबर मानी कर दे हितां का निकरी कच्छ जे रण त छोड़ कर दे न हिकु जेका हिंदुस्तान में रण जेका वहे थी जी रण न पर जेका नदी वही थी अचे उन ख़ासि नालो टिपिकल वठनि था ऐं उहा हिते जी हुन में जेको हुन में समुंड जे रण कच्छ में छो करे थी जी उन जो पसंदि कीअं उन जो लोकेशन थी न सही कोन ॾियो छो त कच्छ रण असां सिर्फ़ु थोरो टुकड़ो लॻे थो जी हुन अंदरि हीअ जेकी नदियूं पंहिंजे कारुंजर मां निकिरंदियूं इहे बि छोड़ जी हुन अंदरि कंदियूं ऐं उहो कच्छ रण जो त वॾो आहे कच्छ रण तो किथां हिन जी पार्ट किथां हिन कीअं केतिरो पखिड़ियल आहे कारुंजर आहे हिन किथां किथां वेझो लॻे थो तक़रीबन हाणे टीपले खां जीअं स्टार्ट थिए थो वञी अॻियां खां जेको उठ कपाली ॻोठ आहे उस ताईं हले थो उठ कपाली ॻोठ चूड़ीअ खां अॻिते मटे वञे थो चूड़ियो मंदरु जेको आहे चूड़ीअ मंदरु हुन खां ई माना पासे मटे थो जेको अॻिते अचे थो ऐं नंगर जे चौधारी तकरीबन ॿिनि पासनि खां इहो रण आहे हिते सोरहं कोह जेको आहे माना वॾो ही जेको ऋण इहो ऋण ओतिरी अॻिते माण्हू जेके हिंदुस्तान जे पासे माण्हू ईंदा हुआ कंहिं ज़माने में हिते माण्हू पींदा हुआ लॻंदा हुआ वापारी पींदा हुआ इहो इन ऋण जो करे त वेझे खां तव्हां हुन छो कढे थो हाणे वेझो आहे तव्हां महाराज खां वेझो आहे हाणे ताईं 12 रण जो हीअ रण नंढा रण आहिनि कच्छ रण कोन्हे इहो हीअ हुनजी माना शकूं आहिनि हीअ माना नंढा नंढा मुंदर आहिनि हुन रण अंदरि लूण कोन आहे हा हीअ जेके नंढा नंढा मोखे जो रण आहे या हीअ कच्छ 12 जा रण पियो आहे अहिड़ा ॿिया बि नंढा नंढा काफ़ी रण आहिनि जंहिं अंदरि हींअर हाणे लूण बि कढियो वञे थो पैकेटियूं लॻल हुन ते ऐं हितां खां जेको सप्लाई थी अॻिते वञे थी लूण जी ऐं पोइ मेन जेको रण आहे उहो किथां खां शुरू थिए थो किथे ख़तमु थिए थो उहो साईं उहो सॼो रण तकरीबन इंडिया जे पासे आहे हितां नंगर जे पासे में लॻे कोन हितां टच नथो करे सघे तव्हां जी न पर हितां खां केरियो ॻोठ अॻियां आहे हितां खां साम्हूं केरियो दल हा हितां खां सिर्फ़ु थोरो ॾिसण में अचे थो बाक़ी परियां सॼो हुन पासे आहे पंहिंजी साइड ते कोन आहे पाकिस्तान में कोन आहे वॾी महिरबानी मोहम्मद ईसा अलाह करे ख़ुशाबाद हुजे ऐं हमीदुल्ला खे सलाम दुआ खे बि अव्हांजे इदारे जे हवाले सां पंहिंजी वॾी ख़िदमत आहे सियासी समाज जे हवाले सां खानदान जी वॾी ख़िदमत अलाह करे ख़ुशाबाद